यमन जा इसराइल ते बैलिस्टिक हमला ईरानी पासदारनि इनक़िलाब मूजिब वालारियल फ़लस्तीनी इलाइक़नि में ॿिनि इसराइली अॾनि खे निशानो बणायो। ईरानी एरो स्पेस सेंटर पारां इसराइल जे अहम स्ट्रेटेजिक फ़िज़ाई अॾनि तिलनौफ़ ऐं नवातीम एयर बेसिस ते हमला कया विया। इसराइल पारां ईरान जे रडार ठिकाणनि ते फ़िज़ाई हमलनि खां पोइ पलांद में हमला कया। यमन जे फ़ौज पारां ॻाढ़े समुंड में इसराइल जी सामूंडी चुरपुर ते पाबंदी लॻाइण जो ऐलान। यमनी फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त याफ़ा में इसराइल जे हसास ठिकाणनि खे निशानो बणायो। हमलनि जा हदफ़ हासिल कया आहिनि ईरान, फ़लस्तीन, लबनान ऐं इराक़ ते आमरीकी ऐं इसराइली जारियत जी पलांद में कार्रवाई कई। इसराइल पारां ईरान ऐं यमन जा मीज़ाइल नाकाम बणाइण जी दावा। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरानी पेट्रोकेमिकल ठिकाणनि ते हमला कया विया। तहरान, तब्रेज़ ऐं इस्फ़हान में बि धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरान, इराक़ ऐं इसराइल हवाई हदूं बंदि करे छॾियूं। जंगबंदी जी हाणोकिन भञकड़नि जी सिधी ज़िम्मेवारी अमरीका ते आहे। असांखे अॻु हुननि जी नियत ते शक हो। इसराइल जी ज़ाहिराणनि क़दमनि खे अमरीका जी पॉलिसी खां अलॻि करे नथो सघिजे। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बक़ई जी तहरान में प्रेस कॉन्फ्रेंस। इस्माइल बक़ई चए त 24 कलाकनि दौरान जेके कुझु थियो आहे उन सां सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि वारो अमल वधीक ॾुखियो थी वेंदो। लबनान ते हमला रोकणु जंगबंदी जो हिसो हो। जंगबंदी जी भञकड़ी थींदी त सिफ़ारतकारी बि मुतासिर थींदी। पाकिस्तान जी टियाकड़े में पैगामनि जी मटासटा दौरान सदाईं वाज़िह कयो त लबनान बि जंगबंदी जो हिसो आहे। जंग ऐं सिफ़ारतकारी जो मैदान गॾियल आहे। ईरानी मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ असां ॿई मैदान इस्तेमालु कंदासीं। जंगबंदी ते कारबंद रहियासीं। भञकड़ियूं अमरीका ऐं इसराइल करे रहिया आहिनि। ईरान जे इसराइल ते हमलनि सां तहरान ऐं वॉशिंगटन विच में इम्कानी तौर तइ थींदड़ मुआहिदे ते को असरु न पवंदो। हिक ॿिए ते हमला थी चुका। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे चवंदुसि त हाणे ईरान ते हमला बंदि करे। अमरीकी सदर ट्रंप जो इंटरव्यू में इज़हार। ट्रंप चयो त अमरीका ऐं ईरान विच में मुआहिदो थियण जी सूरत में इसराइली वज़ीर आज़म खे इहो मुआहिदो तस्लीम करणो पवंदो। ईरान सां मुआहिदो करण जो इख़्तियार इसराइली वज़ीर आज़म वटि न पर मूं वटि आहे। असां ईरान सां हिकु हतमी मुआहिदे जे वेझो आहियूं। ईरानी पासदारनि इनक़िलाब जे तर्जुमान जनरल हुसैन महबा चयो आहे त ईरान हिकु भेरो ॿीहर पंहिंजे फ़ौजी बरतरी साबित करे छॾी। ईरान केतिराई भेरा साबित कयो आहे त इसराइल जा वालारियल इलाइक़नि ऐं ख़िते जूं फ़िज़ाई हदूं ईरान जे असर रसूख़ हेठि आहिनि। इसराइली इलाइक़नि ऐं ख़िते जूं फ़िज़ाई हदूं पासदारनि इनक़िलाब जे मीज़ाइलनि जी ज़द में आहिनि। ईरान ऐं इसराइल जे हिक ॿिए ते हमलनि बैदि आलमी मार्केट में तेल जी क़ीमतुनि में तेज़ीअ सां वाधि जारी। ब्रेंट क्रूड जी क़ीमत $97.34 फ़ी बैरल ताईं पहुची वई। WTI क्रूड जी क़ीमत $94.50 फ़ी बैरल ताईं पहुची वई। मर्बन क्रूड जी क़ीमत $90.68 फ़ी बैरल ताईं थी वई। गिलगित बल्तिस्तान जे 24 मां 18 सीट्स जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अची विया। पीपल्स पार्टी 9 सीट्स ते कामयाबीअ सां सभिनी खां अॻिते। 50 आज़ाद उम्मीदवार बि कामयाब। नून लीग 3 ऐं MWM हिक सीट ते कामयाबी हासिल करे वरिती। पीपल्स पार्टी कारकुननि जो जशन। GBA हिक गिलगित ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अमजद हुसैन 10,594 वोट खणी कामयाब। GBA 4 नगर हिक ते पीपल्स पार्टी जो मोहम्मद अली अख्तर 7,654 वोट खणी कामयाब थी वियो। GBA 5 नगर 2 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार ज़ुल्फ़िकार अली मुराद 2,705 वोट खणी कामयाब। GBA 7 स्कर्दू हिक ते पीपल्स पार्टी जो सैयद तौकीर मेहदी 4,337 वोट खणी कामयाब। GPA 9 स्कर्दू 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार फिदा मोहम्मद नाशाद 6,300
14 वोट खणी कामयाब थी वियो। जीपीए 10 स्कर्दू 4 ते पीपल्स पार्टी जो नासिर अली खान 6582 वोट खणी कामयाब। जीपीए 11 क्रिमिंग ते पीपल्स पार्टी उम्मीदवार इकबाल हुसैन 5974 वोट खणी कामयाबी माणी। जीबीए 12 शगर ते पीपल्स पार्टी उम्मीदवार इमरान नदीम 12944 वोट खणी कामयाब थी वियो। जीबीए 18 20 ऐं 22 ते नून लीग उम्मीदवार कामयाब करार। जीबीए 8 ते MWM जे उम्मीदवार कामयाबी माणी। जीबीए 3 6 21 23 ऐं 24 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब करार। गिलगित बल्तिस्तान में तीर जी बरसात हली रही है। पाकिस्तान पीपल्स पार्टी सभिनी खां वॾी पार्टी बणिजी उभरी है। असां हुकूमत ठाहिण जी कोशिश कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त एतमाद करण ते अवाम जो थोराइतो आहियां। पीपल्स पार्टी अगवार नैयर बुखारी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में अवामी मेंढरनि ते धाड़ो हणण जी मुनज़म साज़िश कई पई वञे। जिन तकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल राति ई खटे चुकी हुई, उन्हनि जा नतीजा ॼाणी वाणी रोकिया पिया वञनि। पीपल्स पार्टी जी वाज़े बरतरी खे तकरारी बणाइण लाइ नतीजा रोकण ऐं तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। इलेक्शन कमीशन नतीजनि जे ऐलान में देर छो पई करे? मेंढरनि चुराइण जी कोशिश बंदि न थी त एहतजाज कंदासीं। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो अॼु थींदड़ इजलास मुल्तवी। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी विच में मामला तय न थियण सबबि इजलास मुल्तवी कयो वियो। इजलास सुभाणे थियण जा इम्कान आहिनि। इजलास में ईंदड़ माली साल जी क़ौमी तरक़ियाती बजट मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। सालियानी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। आदिलपुर भरसा ॻोठ वज़ीर चाचड़ में गैंग रेप जो निशानो बणायल मुतासिरा नारी हूरा चाचड़ सेकेंड सिविल जज घोटकी जी अदालत आॾो पेश थी बयान रिकॉर्ड कराए छॾियो। नारी हूरा चाचड़ चयो त 6 जवाबदारनि निसार चाचड़, मुश्ताक चाचड़, अमीर चाचड़ ऐं ज़मीर चाचड़ शराब जे नशे में धुत थी वालिदैन साम्हूं गैंग रेप कयो। जवाबदारनि मां जान खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुतासिर नारी चयो त मुख्य जवाबदार मुश्ताक चाचड़ ऐं निसार चाचड़ अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। वकील अनवर लोहार चयो त जांच कंदड़ टीम अंदरि न आहे, जवाबदारनि जी धुर बणियल आहे ऐं केस ख़राब करणु चाहे थी। अदालत जे नोटिस बावजूदि बासिर जवाबदार पेश न थिया। मुतासिर नारी जे पीउ चयो त जवाबदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, इंसाफ़ कयो वञे। कराची जे PIB कॉलोनी गार्डन ऐं न्यू कराची में रेंजर्स ऐं SIU जो भताखोर गिरोह ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन। 6 ॼणा गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिबि ॻुझे मालूमात जी बुनियाद ते कयल गॾियल ऑपरेशन दौरान भता माफ़िया सां वाॻियल 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि मां मोहम्मद ख़ान उर्फ़ मोहम्मद जान, अली मोहम्मद ऐं बिलाल लासी जो तालुक़ जमील छांगा गिरोह सां आहे। जवाबदार अदावत हेठि इमारतुनि ऐं शादी हॉल सां भत्तो उगाड़े परॾेह में तरसियल जमील छांगा खे पहुचाईंदा हुआ। गिरफ़्तार कयल जवाबदार अब्दुल समी बदनाम लोहारी बशीर उर्फ़ मामा जो पुटु आहे, जेको रोड हादसे में फ़ौत थी वियो हो। बशीर उर्फ़ मामा जो तालुक़ माफ़िया गिरोह जे सरबराह अहमद अली मक्सी जे ग्रुप सां हो। गिरफ़्तार कयल जवाबदार अहमद रज़ा उर्फ़ ई जो तालुक़ समत काठियावाड़ी गिरोह ऐं ज़ैन अली जो तालुक़ पप्पू गिरोह सां आहे। हिंगोरजा में बदअमनी जे ख़िलाफ़ ॻोठाणनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सईद सोलंकी, ग़ुलाम हुसैन सोलंकी ऐं ॿियनि चयो त ॾींहुं ॾिठे जो हथियारबंद फोरूं सरेआम फुरूं करे रहिया आहिनि। पुलिस कार्रवाई करण खां लवाए रही आहे। नोटिस वठण जो मुतालबो। मेहड़ में चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ संगावती तकरार तां क़त्ल थियल 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जो खून जो जुर्गो। 1 करोड़ 35 लख रुपया ॾंढ मुक़रर। ॻोठ बीणो जतोई में इंजीनियर ज़फ़र अली जतोई जी सरपंचीअ में जुर्गो थियो। आमिर अली ऐं माशूक चांडियो जी धुर मथां 3 खून साबित थिया। 3 ॼणनि खे ज़ख़्मी करण ऐं औरतुनि खे घर में पनाह ॾियण ते 1 करोड़ 35 लख रुपया ॾंढ मुक़रर कयो वियो।
एक साल अॻु गोलियूं हणी हाकिमज़ादी ज़ाल सिकंदर चांडियो, सदोरी ज़ाल कुर्बान चांडियो ऐं एहसान चांडियो खे क़त्ल कयो वियो हो। कराची में FIA में भर्तियुल SSU पुलिस हेडक्वार्टर में फ्रैकल टेस्ट दौरान 3 जाली उम्मीदवार गिरफ़्तार। FIA टीम जे अहलकारनि कागज़नि जी जांच पड़ताल दौरान ॿियनि उम्मीदवारनि जी जाइ ते टेस्ट ॾींदड़ जवाबदार पकड़े वरिता। FIA तर्जुमान मूजिब जवाबदार बख्तियार उम्मीदवार सोनो खान जी जाइ ते, शमन अली हादी बख्श जी अमजद आफ्ताब जी जाइ ते टेस्ट ॾेई रहियो हो। जवाबदार असल उम्मीदवारनि जी जाइ ते फिज़िकल टेस्ट जी दौड़नि वारी टेस्ट में हिसो वठण जी कोशिश कई।